नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त स्टडींट्स यूथ आर्गनائیزيشن तरफान फ्रांस में हज़ूर जी शान में गुस्ताखी जे खिलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब ते भरपूर एहतजाज करण जो ऐलान करे छॾियो। प्रेस कॉन्फ्रेंस में मसूद शम्स मेमण, अमानुल्लाह मेमण, अली अहमद मेमण ऐं अनीस खत्री शामिल हुआ। नौजवान प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो त हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान अज़मत सभिनी खां मथे। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त पूरी आलमी तह ते दुनियावी लेवल ते आप अलैहिस्सलातु वस्सलाम जी बेहुरमती जी कोशिश कई वई आहे ऐं सभ खां वधीक इन कम में फ्रांस जो वॾो हथु रही चुको आहे शुरू खां। अॼु खां न पर ही हर 2-4 सालनि खां पोइ ही पंहिंजो हिकिड़ो प्रोपोगंडा ठाहे करे कहिड़े न कहिड़े तरीक़े सां आप अलैहिस्सलातु वस्सलाम जी बेहुरमती कंदा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।